स्वामी साहिब हिकु श्लोक में चवनि था, मूरख कीन ॾिसनि सन्मुख सूपेरियनि खे, अविद्या जीअ अंधा कया ॾिनो पट पिरियनि, भरम मंझि भुली करे था पन्ना नित पढ़नि, तप तीरथ बिरत नेम जग जुहिद कयो जागन, गुफ़ा बन पहाड़ में बुख उञ दुख सहन, नाना बेख धरे करे था देह अमोल दहन, बिना साध संगत जे सब वहन मंझ वहन, के लखाया लहन सामी सूपेरियन खे। हिन जी लफ़्ज़ी माना हिन नमूने आहे, मूर्ख कीन ॾिसनि सन्मुख सूपेरियन खे। मूर्ख या अज्ञानी इंसाननि जो बयानु कंदे स्वामी साहिब चवनि था त अज्ञान जे हुअण करे मूर्ख मनुष्य पंहिंजे साम्हूं प्रीतम या परमेश्वर खे बीठल ॾिसी बि कोन था ॾिसनि। अविद्या जीअ अंधा कया, हिन जेका अविद्या आहे, जेको अज्ञान आहे, उन्हनि सभिनी माण्हुनि खे जीवन खे अंधो बणाए छॾियो आहे। ॾिनो पट पिरियनि, ऐं जेको अंध जो परदो हटाए प्रीतम या परमात्मा खे बि ॾिसी कोन था सघनि। भरम मंझि भुली करे था पन्ना नित पढ़नि, ऐं अहिड़ा अज्ञानी इंसान भ्रम में पइजी विया आहिनि ऐं उहे भ्रम में भुलिजी करे नवां नवां वॾा वॾा ग्रंथ था पढ़नि। तप तीरथ बिरत नेम जग जुहिद कयो जागन, ऐं के त वरी तपस्या था कनि, त के नेम सां विरत पिया था रखनि, त के तीर्थ पिया था भेटनि, के जागी करे परमेश्वर खे पिया था जग में तलाशण जी कोशिश कनि। गुफ़ा बन पहाड़ में बुख उञ दुख सहन, के वरी पहाड़नि जे गुफ़ाउनि में वञी या झंगल में वञी पिया था तपस्या कनि, के बुख ऐं उञ सहन, त के शरीर खे कलेश ॾियनि, नाना बेख धरे करे था देह अमोल दहन, के अज्ञानी अनेक क़िस्मनि जा वेस धारण करे गेड़ू कपिड़ा वग़ैरह पाए पंहिंजी अनमोल देह खे पिया था जलाइनि। बिना साध संगत जे सभु वहन मंझि वहन, अहिड़ा मूर्ख इंसान सचनि संतनि जी या सतगुरुनि जी संगत करण बदिरां दरियाह जे प्रवाह में पिया था वहनि। के लखाया लहन सामी सूपेरियन खे, मगर प्रीतम परमात्मा खे उहे ई था प्राप्त करे सघनि जिन संतनि जी कृपा सां उनखे पंहिंजे हृदय में ॼातो सुञातो आहे। प्रोफेसर हरद्वाणी साहिब हिन जी ॻुझी माना हिन रीति ॿुधाई आहे। हिन श्लोक में स्वामी साहिब ॼाणाइण चाहिनि था त अज्ञानी इंसाननि जो ईश्वर जे दर्शन लाइ या उनखे हासिल करण लाइ ऐं जनम सफलो करण लाइ ॿाहिरीं का बि साधना या कर्म करण जे भेट में सचनि सतपुरुषनि जी ओट वठणु बहितर आहे। परमात्मा असांजे अंदर में ई आहे, जंहिंजो ज्ञान संत या सतगुरु ई कराए सघनि था।